नोशहरो फीरोज गवर्नमेंट प्राइमरी स्कूल दाऊद वस्तड़ो जे हेड मास्टर एजाज सोलंकी नेशनल प्रेस क्लब नोशहरो फीरोज जे प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पंहिंजे ख़िलाफ़ लगायल इल्ज़ामनि जी सख़्त तरदीद कई ऐं ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई जी घुर कई। एजाज सोलंकी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजे स्कूल में कलहोड़नि बिरादरी जा ॿार पढ़नि था जेके इम्तिहान खां पोइ स्कूल अचणु छॾे ॾिनो आहे। मां फ़क़ति एतिरो चयो त जेकॾहिं हाणे स्कूल खां ग़ैर हाज़िर रहंदो त सख़्ती कंदसि, जंहिंजो मतिलबु इहो हो त हुननि जी ग़ैर हाज़िरी खे रोकणु चाहियां पियो। हुन वधीक चयो त हिन ॻाल्हि खां पोइ उहे ॿार वरी स्कूल न आया। अॼु उहे पंहिंजे माइटनि कुर्बान कलड़ो, ख़ादिम कलड़ो ऐं ॿियनि सां गॾिजी स्कूल में आया। मां उन वक़्तु स्कूल में अकेलो हुयसि। वधीक हेड मास्टर एजाज सोलंकी चयो त मां उस्ताद आहियां ऐं कसम खणी चवां थो त ही मुंहिंजा शागिर्द आहिनि। मां खेनि पंहिंजे ॿारनि वांगुरु सम्झां थो। मां शागिर्दनि जो कॾहिं बि बुरो न चाहींदमि। शुगर जो मरीज़ आहियां, अहिड़ो अमल सोचणु बि मुंहिंजी तबियत में न आहे। एजाज सोलंकी चयो त जीअं त असांजे स्कूल जे भरिसां कलोड़नि जो ॻोठु आहे ऐं उन्हनि जा कुझु ॿार असांजे स्कूल में पढ़ंदा आहिनि, पर कुझु ॿार हुननि जा घोसड़ू आहिनि। कुझु इम्तिहाननि खां पोइ 0% घणा कोन आया आहिनि, घणा 5% मस था अचनि। उन खां पोइ हुननि खे मूं वाक़ई दाॿो ॾिनो हुयो 1.5 महीनो अवल ऐं या 2 महीना हाणे गुसाईंदो त तव्हांखे मां जेको आहे सो मार ॾींदुसि। उन खां पोइ हिननि स्कूल में न अचण जे बहाने में ऐं हिकिड़ो इल्ज़ाम हयो त असांखे बाथरूम में वठी थो वञे, असांजा कपिड़ा लाहे थो ऐं असां जेको आहे सो असांखे हथ थो हणे। ऐं हाणे असां इहा हिकिड़ी शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे त हाणे असां जेको आहे सो ही उस्तादी हिकिड़ो पैगुंबरी पेशो आहे ऐं असां इन बारे में सोचे बि नथा सघूं। ऐं ॿारु हिकिड़ो असांजो पंहिंजो बचनि जे बराबरि हूंदो आहे, त हाणे इन बदनियते वारो असां शागिर्दनि सां सोचे बि नथा सघूं। त वरी उन्हनि जा वॾा बि उन्हनि जी पुठि भराई कनि था, उन्हनि खे बयान रिकॉर्ड कराए ऐं सोशल मीडिया ते ॾियनि था, जेको हिकिड़ो ब्लैकमेलिंग वारो कमु आहे। ऐं उस्तादनि जे ख़िलाफ़ हिकिड़ो जेको आहे बयान आहे त उस्तादनि जी हिकिड़ी माना ख़िलाफ़ बयान आहे उस्तादनि जो मां हल्फिया बयान माना ॾियां थो TO प्राइमरी भिरिया खे ऐं DO प्राइमरी एजुकेशन नौशहरो फीरोज ऐं डायरेक्टर प्राइमरी एजुकेशन शहीद बेनज़ीर आबाद ऐं सेक्रेटरी तइलीम सिंध कराचीअ खे। त इहो असां वटि बेबुनियाद हिकिड़ो बयान हिकिड़ो ग़लति इल्ज़ामी थी आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।